अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़, मौज़ू शख़्सियतूं, लेखक रसूल बख्श पलीजो, सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली, लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी, छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो सिंध। किस्त 13 फाज़िल सदाई आहे। शहीद मोहम्मद फाज़िल राहू जी शहादत ते जनाब रसूल बख्श पलीजे साहब जो तासुर। मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब इलाज लाइ लंदन में हो। उते खेसि पंहिंजे प्यारे साथी मोहतरम मोहम्मद फाज़िल राहूअ जे क़त्ल जी दिलि ॾारींदड़ ख़बर मिली। उहा ख़बर ॿुधण सां जनाब पलीजे साहब जी दिलि ते कहिड़ा जबल किरिया, कहिड़ियूं वीरूं चढ़ियूं। उनजो अंदाज़ो हिन तासुर मां थिए थो जेको संदसि आवाज़ में भरियल कैसेट तां उतारियो वियो आहे। कैसेट में ॻाल्हाईंदे किथे किथे उहो ख़ामोश थी वञे थो। संदसि गलो भरिजी थो अचे, झीणो आवाज़ टुटी थो पवे ऐं सुॾकनि में दॿिजी वञे थो। पोइ वरी आहिस्ते आहिस्ते ॻाल्हाए थो त किथे किथे के लफ़्ज़ ऐं बैतनि जूं सिटूं बि पूरीअ तरह सम्झण में नथियूं अचनि। उन्हनि जायुनि ते निशान ॾिनो वियो आहे, ॿुड़ी ॿुड़ी जो निशान ॾिनो वियो आहे। मुमकिन आहे त कनि सिटुनि या जुमिलनि में के लफ़्ज़ रहिजी विया हुजनि, जंहिं लाइ अॻुवाट माज़रत ख़्वाह आहियूं। इदारो मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात थी तॾहिं जॾहिं आउं आयुसि पे हेॾां। हिकिड़ो ॿ ॾींहं अॻु में मिलिया हुआसीं। पोइ ख़्यालु हो त 2-3 महीना हेॾां मजबूरन अचिणो पियो। बीमारीअ जे करे मुंहिंजो ख़्यालु कोन हो, छाकाणि त तमामु घणियूं ॻाल्हियूं करणियूं हुयूं, घणा मसइला हुआ, घणियुनि ॻाल्हियुनि ते इख़्तिलाफ़ु करिणो हो, घणियूं सलाहूं मसलहतूं करणियूं हुयूं। सोचियोसीं त हितां थी 2-3 महीना गुज़ारे पोइ वञी समूरियूं ॻाल्हियूं सोचिबियूं ऐं सलाह मसलतूं कबियूं। गुज़िरियल साल असांजी मुलाक़ात तड़ तकड़ में थी। लांडीअ में गॾु हुआसीं, तमामु बीमार हुउसि, तबियत तमामु ठीकु कान हुई। पोइ वरी फाज़िल बीमार थी पियो ऐं संदसि तबियत तमामु घणी ख़राबु थी वई। पोइ मां इस्पताल में आयुसि, पोइ पाण बि इस्पताल में आयो ऐं मुलाक़ात कोन थी। वरी पाण जेल में हो ऐं आउं वरी इस्पताल में हलियो आयुसि। उहो जेको समूरो दौरु, जेको 2 सालनि जो दौरु हो, सो वरी मुलाक़ात कान थी। वरी निकितासीं, उहे दौरा ॻोठ वियासीं। अञा हिकिड़ी राति वेठासीं त मूंखे अलाए केॾां छाजे लाइ अचिणो हो। मुंहिंजो ॿिए ॾींहुं को प्रोग्राम हो, तंहिं करे पाण उते संदसि ॻोठ छॾे अधु कलाकु वेठासीं, पोइ हलिया आयासीं। चयोसीं मिलंदासीं। मां दादू निकिरी वियुसि ऐं पाण ॿिए पासे वियो। चयोसीं त वरी मिलंदासीं ऐं सभु 10 सालनि जूं जेके कसरूं आहिनि उहे पूरियूं कंदासीं। हिते हिन वाक़िए खां 2-3 ॾींहं अॻु फ़ोन ते मूंसां ॻाल्हायईं। जीअं हमेशह चवंदो आहे, कंहिं ॻाल्हि जी परवाह न कजांइ, को मसइलो हूंदो त हल कंदासूं। पुछाईं त ॾोकड़ तो वटि आहिनि? चयुमि मूं वटि ॾोकड़ आहिनि। ॿिया खपनि? चयुमि खपनि, घणा न खपनि। चयईं त मोकिलियूं था ॾुखियो सुखियो, पर मसइले खे हल कबो। ANP जी मीटिंग थी हुई, तंहिं में वेठा हुआसीं। ANP UK जी बर्तानिया जे दोस्तनि जी मीटिंग हुई त उते इतला पहुतो। माण्हू फाज़िल बाबति सभु ॻाल्हियूं करे सघनि था, पर आउं कोन थो करे सघां। छा चवां? मां फाज़िल जे बारे में, मुंहिंजे लाइ उहो मसइलो आहे त मां कीअं चवां त फाज़िल अहिड़ो हो अखर मुंहिंजे लाइ चवणु ॾुखियो आहे। मुंहिंजो मोहम्मद फाज़िल सदाई आहे। आउं चवां फाज़िल अचे पियो, हुतां वेंदो, हितां वञिणो आहे, सुभाणे ईंदो, परीहं ईंदो। फाज़िल खे टेलीफोन करियो, का बि ख़राबी थिए फाज़िल खे फ़ोन करियो। फलाणो माण्हू मोकिलियो, फाज़िल खे टेलीफोन करे फाज़िल खे हथु करे अचे। फाज़िल खे सॾायो, फाज़िल सां सलाह करियो, फाज़िल खां पुछूं। हाणे वरी चऊं त फाज़िल हो गुज़ारे वियो। मूं त पोयां तार बि कान कई। फाज़िल जे गुज़ारण खां पोइ छा चवां त छा थियो? मूंखे हमदर्दी आहे, कंहिंसां हमदर्दी करियां? हमदर्दी मूंसां थियणु खपे ऐं आउं उन पोज़ीशन में कोन आहियां जो कंहिं ॿिए सां उन बारे में ॻाल्हाए सघां। मोहम्मद फाज़िल जे बारे में ॻाल्हि करे कान थी सघिजे, उन करे जो हू अवल त मुंहिंजो भाउ हो। असां सभिनी जो भाउ हो, साथी हो, अॻवान हो, अखियुनि जी रोशनी हो, बांह जो ॿल हो।
बाहुनि जो बल हो, सभु कुझु हो। दुनिया में जेकी बि शयूं चइजनि से हो। ऐं सम्झां थो त उहे सभु शयूं हो जेके गॾु आहिनि, सदाईं हूंदियूं, पर असीं एतिरो त वेझो हुआसीं हिक ॿिए जे 17-18 सालनि खां, जो आउं उन जे बारे में पाण खां फाज़िल खे अलॻि करे उन बाबति सोचियां ऐं ॻाल्हायां ऐं वीचार करियां। सो उन बारे में मूं कॾहिं सोचियो बि कोन हो त को मोहम्मद फाज़िल का अलॻि शइ आहे ऐं उन ते वीचार बि कबो त हू कहिड़ो माण्हू आहे। माण्हू आसमान ॾिसे थो, चंडु ॾिसे थो, तारा ॾिसे थो, उन ते वीचार करे थो, चंडु छो एतिरो चमके थो ऐं छो एतिरो हसीन, आसमान छो आहे, चंड बि आहे, तारा बि आहिनि, फाज़िल बि आहे। हवा खां सवाइ माण्हूअ खे सीउ बि कोन थो लॻे, सर्दीअ में बीह सघे थो, पर त बि माण्हू हवा ॾांहुं ध्यानु कोन थो ॾिए त हवा आहे। त फाज़िल ॾांहुं माण्हू उन माना में कॾहिं ध्यानु ई कोन ॾिनो, त फाज़िल ॾांहुं माण्हूअ उन माना में कॾहिं ध्यानु ई कोन ॾिनो त फाज़िल जी क़ीमत छा आहे, फाज़िल में कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि, फाज़िल में गुण कहिड़ा आहिनि ऐं फाज़िल शइ कहिड़ी आहे ऐं फाज़िल हस्ती कहिड़ी आहे। बसि आहे ईअं ई हुअणु खपे, ईअं हो। उहा कुदरती ॻाल्हि आहे, फाज़िल हो, उन में का बि अरबी फारसी कान्हे। फाज़िल आहे, फाज़िल खे अहिड़ो ई माण्हू हुअणु खपे, फाज़िल खे ॿियो छा हुअणु खपे। फाज़िल अहिड़ो ई हो, हमेशह जीअं ॾिठो होसीं, तॾहिं बि फाज़िल अहिड़ो हो ऐं हाणे बि फाज़िल अहिड़ो आहे, सदाईं अहिड़ो रहंदो। फाज़िल जेकॾहिं सोचिजे थो त ईअं थो लॻे त ॼण सदियुनि जो तूफ़ान सिंध जे सदियुनि जी जिदोजहद जो निचोड़ हो ऐं आहे। सिंध जी तारीख़ जो, सिंध जी अवाम जी जिदोजहद जो अक्स हो, ज़मीर हो, पर अर्क बि हो। फाज़िल तारीख़ जे तूफ़ान, फाज़िल तारीख़ जे तरफ़ां सिंध जे मज़लूम, महकूम ऐं बहादुर अवाम खे को अनमोल ऐं बेबहा तोहफ़ो हो। हिन जो तन ऐं मन हिक ॿिए खां वधीक सुहिणा हुआ। अयाज़ चयो आहे, जीअं जित सारी राति सुरहाण, तन मुखड़ियुनि जो मेड़वा, मन खूबियुनि खाण, आणे थो को ओचितो, कुदरत तुंहिंजे काण, मूसी चयो माण, वठि गुल गुलाब जो। अयाज़ सदा मलूक सुहिणो, कंधार शींहं मुड़ुस, ॾिठे बुखूं लहनि, जेकी सुञाणीनि से सुञाणीनि। हर को माण्हू चवे मुड़ुसु मणियादार आहे, जन रुगो नालो ॿुधो त अची अखियुनि ॾिठे चवनि त जेको ॿुधो होसीं सो ॾिठोसीं। अखियुनि सोई ओड़खियो जे कन्हे सोम करनि, मां मुंहिंजो मन ॼाम संदे ई पीतो। शाह लतीफ़। फाज़िल में उहे समूरियूं ख़ूबियूं हुयूं जेके असांजे शाइरनि, अदीबनि, फ़नकारनि सिंध जे सूरमनि बाबति ॻायूं आहिनि, वॼायूं आहिनि। जेके मुर्सीअ जा तस्वुर आहिनि, रिवायती तौरु असांजी तारीख़ में सखी हुजे, बहादुर हुजे, ॾातार हुजे, सूर्य अणमोट हौसले वारो हुजे, फाज़िल समूरनि ख़ूबियुनि जो मुजस्मो हो। उहे ख़ूबियूं मंझसि ख़तमु थी वियूं। बहादुर, आउं साणसि हर हाल में रहियो आहियां, ॾींहं राति, आदीअ मांजीअ, ॾुख सुख। अहिड़ा टाइम बि जन ते माण्हूअ जी दिलि दहिलजी वञे ऐं माण्हू परेशान थी वञे ऐं मुंझी पवे ऐं ॿोली खुटी वञे। माण्हू चवे त हिन खां पोइ वरी सुबुह कोन थींदो, जेकी अॻूणियूं ॻाल्हियूं से वयूं, हाणे वरी नओं मसइलो पैदा थियो, हिन खे हल करे त सघिबो ई कोन। वीर चढ़ी वई, ॿोॾि चढ़ी वई। फाज़िल कॾहिं बि मुंझारे खे क़बूल न कयो, फाज़िल कॾहिं बि मुंझियो कोन, कॾहिं संदसि निड़ ते घुंझ कोन हो, ऐं परेशान थी वेंदो हुउसि। मूं चयो, फाज़िल वियासीं, चवे का ॻाल्हि कान्हे, को बि मसइलो कोन्हे। अंग्रेज़ीअ में अमरीकी चवंदा आहिनि, नो प्रॉब्लम मैन। सो फाज़िल नो प्रॉब्लम माण्हू हो, को मसइलो कोन हो। कहिड़ो बि मसइलो हुजे, कहिड़ी बि नोयत जो हुजे, कहिड़ी बि क़िस्म जो हुजे, फाज़िल ते नज़र पवंदी, माण्हू चवंदो त मसइला हल थी विया। हीअं जे अॼु न ओन, पेर पिरी जे विया। पावर हाउस जीअं चइजे, फाज़िल जे भरिसां माण्हू लॻो ॼण त पावर हाउस सां कनेक्शन थी वियो। माण्हूअ में ॼण त बिजलियूं भरिजी वियूं, माण्हुनि में एतमाद ऐं हौसले जूं रोशनियूं भरिजी वियूं। माण्हू हिकिड़े माण्हूअ बदिरां ॼण त फ़ौजूं थी वियो, लश्कर थी वियो। लश्कर जूं कुवतूं वधी वियूं, माण्हू ज़मीन तां खॼी अर्श ते पहुची वियो।
मुंझारा दूर थी विया, परेशानियूं दूर थी वयूं, ॻणतियूं दूर थी वयूं, हर मसइले जो हल मुरकंदड़ माठीणो मोहबत वारो कुर्बाइतो। हर ॻाल्हि ईअं सम्झाईंदो ॼण त मसइला थींदा ई पैदा उन लाइ आहिनि त उन्हनि जो हल ॻोल्हिजे। ॾुखियनि टाइमनि ते ज़ंजीर में जकड़ियल, क़ैदनि ऐं बंधन में, दुश्मन जे घेरे में, जिते का बि परवाह न हुजे, जिते हलण जी जाइ न हुजे, जिते पुछण बि मुश्किल हुजे, जिते ॻाल्हाइण बि बंदि हुजे, जिते माण्हू ख़ौफ़नाक हालतुनि में हुजे, जिते फ़रिश्तनि जा पर बि जलनि था, उते फाज़िल खे मूं परेशान कोन ॾिठो। फाज़िल पंहिंजे पूरे जाहो जलाल सां, पंहिंजी समूरी सचाई, समूरे हौसले सां, बेडपाईअ सां पेश आयो। फाज़िल ते मूं कॾहिं बि ॿियूं के बि हालतूं कोन ॾिठियूं। ऐं सदाईं सोचींदो हुउसि दिलि में, भला फाज़िल जो को अंत त ज़रूरु हूंदो, को माण्हू अहिड़ो कोन हूंदो जो बेअंत हुजे। उहो सुवाल ई कोन थो पैदा थिए। दरअसल मां सोचींदो हुउसि त शायदि कोशिशि करे, पाण ते ज़ाब्तो करे, पंहिंजूं ॿियूं के ॻाल्हियूं ऐं घटि वधायूं उन्हनि खे दॿाए माण्हू करे सघे थो। माण्हू ऐं चाहे त करे सघे थो, वरी पाण खे बहितरीन ढंग में पेश करे सघे थो, त हीअ बहितरीन ढंग में पेश करे थो पाण खे, पर अॻिते हली कमज़ोरियूं फाज़िल में ज़रूरु हुयूं। हू पैगंबर कोन हो, ख़ुदा कोन हो, पर आउं 18-19 सालनि जी ज़िंदगीअ में फाज़िल जो पाणी कछे कोन सघियुसि, कॾहिं बि न। त किथे माण्हू चवे त फाज़िल हिन जाइ ते अची बीह रहियो ऐं हेतिरे पाणीअ में हो, कॾहिं बि न। फाज़िल तमामु ॾुखियो ऐं ऊन्हो माण्हू हो। फ़क़ति जिस्मानी बहादुरीअ जो मसइलो न हो, जिस्मानी बहादुरीअ खां ज़हनी बहादुरी, जज़्बाती बहादुरीअ जो मसइलो ॻरो ऐं ॾुखियो आहे। केतिरा माण्हू जेके जिस्मानी तरह सिर ॾेई छॾींदा, पर जेके ॻाल्हियूं ॾिसंदा आहिनि तन रीतुनि, रस्मुनि, तसवुरनि, सोचनि सां मुक़ाबिलो करणु खपे, उहो वॾनि वॾनि बहादुरनि खे निमायो छॾीनि। फाज़िल उन मैदान जो बहादुर हो। पुराणा सदियुनि जा तसवुर, ज़ात पात जा मसइला, कोर्टुनि जा मसइला, लाॻापनि जा मसइला, कई मसइला हुआ। नाराज़ पाई जा मसइला, मसलन जॾहिं पहिरियों मीटिंगूं थींदियूं हुयूं त फाज़िल वञी बंदोबस्त खे लॻंदो हो। असां कचहरियूं वेठा कंदा हुआसीं, अबा फाज़िल केॾांहुं वियो? फाज़िल बंदोबस्तु पियो करे, मानीअ ऐं रहण जो बंदोबस्तु पियो करे। फाज़िल मीटिंग में वेहो ख़बरचार करियूं न, अवी जेको फ़ैसिलो कंदा उहो पाण क़बूल कंदासीं, मां करियां थो बंदोबस्तु, ईअं कमु कोन हलंदो, उहा ॻाल्हि ग़लति आहे, तोखे विहणो पवंदो, विहंदो। चईकार फाज़िल हिकिड़ी जंग जे सिपाहीअ वांगुरु चईकार ऐं फर्मा बरदार हो। फाज़िल में ॿई ॻाल्हियूं हुयूं। उहो हुकुम ॾेई बि ॼाणंदो हो ऐं मञाए बि ॼाणंदो हो, माण्हुनि खे पंहिंजे पोयां हलाए बि ॼाणंदो हो, ऐं फाज़िल माण्हुनि पोयां हली बि ॼाणंदो हो। साॻिए वक़्तु बल्कि हिन में उहा बि ख़ूबी हुई त साॻिए वक़्तु उन माण्हूअ जे पुठियां बि हले ऐं उन ते हुकुम बि हलाए। मसलन मुंहिंजूं ॻाल्हियूं केतिरियूं रखंदो हो ऐं ज़िंदगीअ में मुंहिंजी का बि ॻाल्हि न मोटायई, पर मूं ते हुकुम हलाईंदो हो। मसलन उन्हनि ॻाल्हियुनि में जंहिंमें सम्झंदो त ग़लति आहियां त हू बिल्कुलु मौक़िफ़ वठी मूंखे कलाकनि जा कलाक वेही सम्झाईंदो हो, ऐं केतिरियुनि ॻाल्हियुनि में मूंखे हुकुम ॾींदो हो। मसलन आउं मानी कोन खाईंदो हुउसि, बीमारी हुई, मानी वणंदी कान हुई, ऐं ॿियूं कई ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं, आउं कोन कंदो हुउसि, हुकुम ॾींदो हो, बिल्कुलु ईअं कबो। मसलन कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो ऐं आउं बि ॾिनूं वेठो हूंदो हुउसि त फाज़िल ईंदो ऐं ज़रूरु चवंदो त तोखे हीअ मानी खाइणी आहे ऐं हेतिरी खाइणी आहे। सख़्तु बीमार हूंदो हुउसि, मानी वणंदी कान हुई, पर हीअं करिणो आहे, या सियासी मसइला केतिरा मसइला हूंदा हुआ, चवंदो हो हीअ ॻाल्हि सही न आहे ऐं हीअं थियणु खपे। असांजे माण्हुनि में हिकिड़ो ऐब वॾो आहे त गॾिजी कमु करे कोन ॼाणूं। पोइ ते पियल समाज ऐं सोसाइटीअ में वॾो ऐब हूंदो आहे त माण्हू हिकु फड़िया हूंदा आहिनि, आपे शींहं हूंदा आहिनि, ऐं मुड़ुस रिवायती ऐं क़दीम माना में मुड़ुस उहे लेखिया वेंदा आहिनि जेके ॿिए कंहिंजी ॻाल्हि न मञींदा आहिनि, ऐं मुड़ुस उहो जेको नामूस वारो हुजे ऐं नामवर हुजे ऐं नामूस जो मुतलाशी हुजे, जेको हर हंधि सभिनी खां मथे थी वेहे, सभिनी खां निर्वार थी वेहे, सभिनी खां अॻभरो थिए। उहो जो हिकु इंच बि हेठि थी पए त वॾो मसइलो थी पए। हेठि त विहणो कोन्हे,
मुड़ुसु जेको हुजे, वॾो जेको हुजे लीडर, उन लाइ हेठि विहणु उन जी बेइज़ती आहे। फाज़िल हज़ारनि में पधिरो, जिते हूंदो हो उते निशान भर हूंदो हो। परे खां ॾिसजे, कद काठ बि सुहिणो, जेको बि ॾिसंदो हो संदसि नज़र अज़ ख़ुदि ई मथसि पवंदी हुई। निशान भर परे खां पधिरो, हज़ारनि लखनि में परे खां पधिरो। पर हिन जे गुम थियण बाद उहो यकदमि सुसी नंढड़ो माण्हू थी वेंदो हो। साॻियो नंढड़ो ॿारु उन्हनि माण्हुनि में वेठो हूंदो, ईअं गुम थी वेंदो हो। पट ते वेठो हूंदो, अहिड़ा अहिड़ा कम कंदो हो जेके हीरा न कंदा आहिनि, जेके सूरमा न कंदा आहिनि। छाकाणि त फाज़िल नई दौर जो इनकलाबी पोरियत सूरमो हो, जंहिं लाइ नवां गुण खपनि। तंहिं करे फाज़िल में उहे समूरियूं ख़ूबियूं बि हुयूं जेके अॻूणे दौर जे रिवायती सूरमनि में हुजणु खपनि, जिन लाइ सम्झो वेंदो आहे त ज़रूरी आहे। पर हिन में अथाह घणियूं नयूं ख़ूबियूं हुयूं जेके हिकिड़े इनकलाबी पोरियत सूरमे लाइ ज़रूरी आहिनि। पोरियत मयारनि मुताबिक़ फाज़िल ठांव बि धोंदो। अबा फाज़िल किथे आहे? फाज़िल ॿोड़ पियो रधे, फाज़िल बसर पियो छिले, फाज़िल कमिरो पियो साफ़ करे, फाज़िल कपिड़ा पियो धोए, फाज़िल कैदियुनि सां मारिका पियो करे, कैदियुनि खे रिझाए वेठो, ख़बरूं वेठो ॿुधाए, पट ते वेठो आहे। को बि माण्हू कोन चवंदो त ही मोहम्मद फाज़िल राहू अहिड़ो हूंदो जेको सुणियो आहे, ॿुधो आहे। बखिया भूणनि धड़के गॾियो धूड़ में, ॻाल्हियूं ॻहले लोकसी पधर पए न कनि, कामुल आहे तन मूं पिरियां जी ॻाल्हिड़ी। शाह लतीफ़। मिटी थी वेंदो हो, ॼण आहे ई कोन, ऐं वरी जॾहिं चढ़ंदो हो, के माण्हू मिटी थी वेंदा आहिनि, मथे वरी कुझु कोन हूंदा आहिनि। जॾहिं मथे थियणु, निशान भर थियणु, अॻियां अचण जो टाइम हूंदो ऐं लखे माण्हुनि में निर्वार थियण जो टाइम हूंदो, त उहे माण्हू ॾाढा अजनबी अजनबी ऐं धारिया धारिया ओपरा ओपरा पिया लॻंदा हुआ। फाज़िल मिटी थी वरी जॾहिं चढ़ंदो हो त ॼण त सदाईं लखनि में हो, ॼण को पैदाइशी सिपह सालार ऐं कमांडर हो जंहिं सॼी उमिरि फ़ौजुनि जी सिपह सालारी कई। ऑटोमेटिक ॼण त बटण दॿायो वियो। फाज़िल चार्ज वठी छॾे, जीअं मशीनूं हलणु शुरू कंदियूं आहिनि ऐं ईअं कुदरती लॻंदियूं आहिनि, ॼण त सदाईं ईअं थींदो रहियो आहे। ईअं थियणु खपे, उहा कुदरती ॻाल्हि आहे। उहा मशीन ईअं हले जीअं हले पई, नज़र न ईंदो त हिन में को झोल आहे। जेलनि जे ॾींहंनि में कॾहिं हिक ॿिए ते कोन थिए पियासीं। प्रोग्राम बनाइबा हुआ त ॿाहिरि निकिरंदासीं, त पोइ कचहरियूं कंदासीं, पोइ मेला कंदासीं, ऐं पोइ महफ़िलूं कंदासीं, पोइ ही प्रोग्राम कंदासीं, फलाणी जाइ ते हलंदासीं। उहे ॻाल्हियूं थियूं, पर उन समूरे दौर में फाज़िल हिकु तमामु अज़ीम माण्हू, संदसि हिकु पुटु शहीद थी वियो। ॿियो इंतिज़ामिया जी हिकिड़ी ख़ासि कोशिशि हूंदी हुई, असां सां ॿियनि सां बि ईअं हूंदो हो त असां ॿिनि माण्हुनि खे हू टोड़े छॾीनि। मुंहिंजे लाइ हिननि खे उहो नुस्ख़ो हो त जेल में रखिजे जो वधीक बीमार थिए ऐं बीमारीअ में हिन जो इलाजु कुझु न कराइजे ऐं डॉक्टर बि न हुजनि, का बि शइ न हुजे, कुझु बि न हुजे। ख़ैर आहे, पोइ अल्सर बि थी, सभु बीमारियूं थियूं। हिन खे जीअं कंहिं हिकिड़े माण्हूअ खे क़त्लु करण जी कोशिशि कजे, हिन खे क़त्लु करण जी कोशिशि कई वई। बदतरीन हालतुनि में रखियाऊं ऐं बदतरीन रविशूं बि अख़्तियार कयाऊं। 24 कलाक हिन खे टेंशन में रखी, 24 कलाक हिन जे मथां हिकिड़े क़िस्म जो दबाव विझणु ऐं वज़न रखणु ऐं निहायत ग़लीज़ ऐं गंदे क़िस्म जे माण्हूअ खे हुशी ॾेई छॾणु, जो जेल जे हालतुनि में फाज़िल लाइ नफ़्सियाती मसइला पैदा करे ऐं 24 कलाक प्रेशर हेठि रखण जी कोशिशि कंदा हुआ। फाज़िल खे हिकिड़ो ॿ दफ़ा ॾिठुमि त चिड़ थी पई। अथसि ऐं चयोमांसि, फाज़िल तो में चिड़ थी आहे ऐं चिड़ न हुअणु खपे। हीअ डिघो सफ़रु आहे जंहिंमें चिड़ नुक़सानकार आहे, पाण खे दुरुस्त कर। पर दरअसल हू ईअं हिकिड़ो अधु वाक़ियो हो, न त फाज़िल परवाह ॿार बि खणी वेंदो हो, पाण न पसी फिटियो। तंहिं करे उहे हिकु ॿ वाक़िया थींदा नंढड़ा, न त फाज़िल में जेका ॾुख ऐं सुख खे ख़ामोशीअ सां ऐं मुरकंदे बर्दाश्त करण जी जेका कुवत हुई, उहा आम रवाजी हीरनि में न थींदी आहे। जेके हीरा थींदा आहिनि, विढ़ंदा आहिनि, गोड़ कंदा आहिनि, फ़साद कंदा आहिनि, टकर हणंदा आहिनि,
भितियुनि सां या मसइला ड्रामाई अंदाज़ में हल करण जी कोशिशि कंदा आहिनि। फाज़ल में सहप ऐं बर्दाश्त करण जी क़ुवत हुई, यानी शयुनि खे कीअं मुंहुं ॾियणो खपे। रुॻो जिस्मानी तकलीफ़ूं ईंदियूं हुयूं, पर रूहानी कैफ़ियत खे कीअं तब्दील कजे ऐं हीअ कीअं कजे। मूंखे लॻंदो हो त हू अहिड़ो समुंड आहे जो उन जो तरो लहणु त मुश्किल आहे, तमामु ऊन्हो आहे। जो कुझु बि ॿियो माण्हू बर्दाश्त न करे, फाज़ल आराम सां बर्दाश्त करे वेंदो हो। ईअं महसूसु करणु कोन ॾींदो हो त हीअ का शइ वज़न वारी आहे। जेके सूरमा रिवायती हूंदा आहिनि, उन्हनि में आकड़, तकबुर ऐं वॾाई हूंदी आहे। उन्हनि खे रुॻो माण्हुनि खां पाण खे मथभरो ॾेखारणो हूंदो आहे। आऊं 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 उहा ॻाल्हि शायदि ज़रूरी बि आहे। जंहिं क़िस्म जी उहो लीडरशिप कनि था। फाज़ल निहठो माण्हू हो। हिन जी अज़मत ऐं निहठाई में को बि तज़ाद कोन हो, पर जेको माण्हू पाण खे नंढड़ो कंदो त सभु उन ते चढ़ी वेंदा। फाज़ल जी निहठाईअ खे ॾिसी कंहिं माण्हूअ खे सुधी कान थींदी हुई त हिन ते चढ़ी ऐं सवारी कंदुसि। निहठाई हूंदे बि एॾी त हिन में ॾिया हुई जो हू पट ते वेठो हूंदो, ॿारहो ई माण्हुनि जा वेठो कमु कंदो हो। कंहिं माण्हूअ खे उहो मुग़ालतो ऐं हिमत ई कोन थी हिमत थी कोन सघंदी हुई त हीउ उहो माण्हू आहे जंहिं ते चढ़ी ऐं सवारी करियां। हिन खे इस्तेमालु करे ऐं रोब रखे, हिन खे घटाए पासीरो करियां ऐं थधो हणी कढां ऐं थुॾो हणी कढां। ऐं उहो कमाल कॾहिं कॾहिं थींदो आहे जो माण्हू निहठो हुजे ऐं बावकार हुजे। फज़ल निहठो ऐं बावकार हो। फाज़ल सां ॿियो भेरो मूंखे हैरत थी। मसइलो चौकसीअ जो आहे। ॾिठो ही वियो आहे त इंसान जी तारीख़ में त जेके माण्हू इंसान ज़ात जे मफ़ादनि जी मजमूई ऐं बुलंद ऐं आला मफ़ादनि जी तर्जुमानी कनि था ऐं उन्हनि लाइ क़ुर्बानी ॾियनि था, जेके इंसान ज़ात जो भलो चाहिनि था ऐं उन्हनि लाइ जाखोड़ करणु चाहिनि था ऐं उन्हनि लाइ उन्हनि वटि को प्रोग्राम आहे। उन्हनि जी ख़्वाहिश उहा हूंदी आहे त अवाम मिसाली शइ थिए ऐं हू अवाम खे हर हालत में बहितरीन रूप में ॾिसणु चाहिनि था। जॾहिं बि हू उन्हनि खे उन रूप में नथा ॾिसनि त तमामु परेशान थियनि था ऐं उन्हनि खे अणवणत जो अहसासु थिए थो ऐं हू नापसंदि कनि था। अवाम जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके उन मयार मुताबिक़ न हुजनि, जंहिं मयार जूं अवाम जी निजात लाइ ज़रूरी आहिनि, अवाम जहिड़ो थियणु खपे ऐं अवाम ऐं आम माण्हुनि में कारकुननि में जेके ख़ूबियूं हुअणु खपनि, उन्हनि ख़ूबियुनि जे न हुजण खे हू तमामु सख़्तीअ सां महसूसु कंदा आहिनि। उन्हनि लाइ उन क़िस्म जी कमज़ोरियुनि जेके आला मयार मुताबिक़ न हुजनि, तन खे बर्दाश्त करणु वॾो मसइलो हूंदो आहे। मसलन मूंसां बि उहो मसइलो आहे। फाज़िल उन्हनि कमज़ोरियुनि खे ईअं पी वेंदो हो ॼण कुझु थियो ई कोन्हे। उन्हनि खे न रुॻो बर्दाश्त करणु, पर उन हूंदे बि अवाम सां इंसानी ऐं तूमूं जहिड़ी लेवल ते उन्हनि सां मुहबत करणु उहो तमामु कठिन नफ़्सियाती मसइलो आहे। फाज़िल सभिनी माण्हुनि सां जिस्मानी ऐं रूहानी तरह मुहबत कंदो हो, उन्हनि जे गॾियल मफ़ादनि लाइ विढ़ंदो हो ऐं उन्हनि समूरियुनि कमज़ोरियुनि जे बावजूदि बि, समूरियुनि पसमांदगियुनि ऐं समूरियुनि अणवणंदड़ ॻाल्हियुनि जे हूंदे बि माण्हुनि सां हिन जी बेमिसाल मुहबत हुई। जेके महबूब माण्हू हूंदा आहिनि उहे ॿियनि सां मुहबत न कंदा आहिनि। उहे सदाईं सोचींदा आहिनि त माण्हू साणनि मुहबत कनि ऐं उन्हनि खे सदाईं किश्तो हथ में हूंदो आहे। मूंखे पूॼियो, मुंहिंजे पोयां हलो, मूंसां मुहबत करियो, मूंसां साथ ॾियो। उन जूं अखियूं सवाली हूंदियूं आहिनि ऐं हर निगाह में उहो सवाल हूंदो आहे त मूंखे माण्हू पसंदि कनि था या न। ॾिसो मां केॾो न सुठो माण्हू आहियां, सुहिणो आहियां। ॾिसो त मूं में कहिड़ा न गुण आहिनि। ॾिसो त मां उन मसइले खे कीअं थो मुंहुं ॾियां। मोहम्मद फाज़िल लखनि जो महबूब हो ऐं उनखे लखनि सां प्यारु हो। हिन में सिंध में रिवायती तरह जेका तबियत जी फयाज़ीअ जी तारीफ़ थिए थी, उहा हिन जी तबियत जे रूह जी फयाज़ी ऐं सखा हुई। हर माण्हूअ खे अलाउंस ॾियणु, हर माण्हूअ तरफ़ां को न को उज़र ॻोल्हे ॾियणु, हर माण्हूअ खे रिआयत ॾियणु ऐं हर माण्हूअ लाइ पंहिंजे दिलि में का न का छॾ छूट ऐं कसर रखणु, सख़्तु गीर न थियणु, हर माण्हूअ लाइ पंहिंजे दिलियां को न को सबबु घड़े कढणु, तबियत जी सखा ऐं लतीफ़ बि थियणु। सखावत त पैसे जी बि थींदी आहे। तबियत जी सखा, तबियत जी फयाज़ी
हू एॾो ख़ुशहाल हो, हू वसी हो, हू समुंडनि जहिड़ो गहरो उजाग हो, जो माण्हुनि जूं नंढियूं ख़ामियूं, बेसमझूं, पसमांदगियूं, जहालतूं, लालचूं, हवसूं, सभु ऐब ऐं अवगुण पी वेंदो। डिघी नज़र धारण, परे सोचणु, हक़ीक़त जे तह में घिड़ी वञणु, माण्हुनि जे ॿाहिरी ऐं फ़रेब जे रूप खे नज़रअंदाज़ करे उन्हनि जी असली अज़ली सचाई, मज़लूमियत जी असली सचाईअ खे ॾिसी वठणु ऐं उन जी असली नेकीअ खे सम्झणु ऐं उन जी असली ख़ूबसूरतियुनि खे सम्झणु, उन्हनि जे असली गुणनि खे सम्झणु ऐं उन्हनि ॿाहिरि बदसूरत बदज़ेब रूप खां मरग़ूब थी उन्हनि खे न धिकारणु बल्कि उन्हनि खे जीअ सां जीअ वांगुरु जड़णु, उहा फाज़ल जी ख़ूबी हुई। असीं उन ॻाल्हि खे फाज़ल खां सिखूं। घणनि घणनि कोहनि ते फाज़ल मोहबत कंदड़ माण्हू आशिक़ माण्हू हो, हक़ीक़त में आशिक़ हो। फाज़ल लाइ परपुठ माण्हू साखूं भरींदा हुआ। दुश्मन जी दिलि बि फाज़ल लाइ हिकिड़ी कुंड हूंदी हुई जेका ख़ाली पई हूंदी हुई। 50 ॻाल्हियूं पियो करे वरी चवंदो त यार फाज़ल मुड़ुसु माण्हू आहे, भलो माण्हू, फाज़ल भलो माण्हू आहे। लतीफ़ साईं चयो आहे, राहो तुंहिंजी रीत परखंडियुनि पधरी, राहू तुंहिंजी रीत परखंडियुनि पधरी, घणा घोड़े चाढ़ियई मुसाफ़िर मसीत, पुछी कान वॾीत जे आया से अघी विया। फाज़ल खां को दाना हुजे, को आकिल हुजे, को क़ाबिल हुजे, को वॾो काराइतो माण्हू हुजे, फाज़ल माण्हू काराइतो आहे। मां चवंदो हुउसि हीअ मुसीबत आहे, 50 माण्हू वेठा आहिनि, न कम जी ॻाल्हि करणु, न तनज़ीम जी ॻाल्हि करणु, न धंधे जी, न किसे ऐं न मसइले जी, रुॻो अची मथो खाइनि, ख़बरूं डिघियूं करियो वेठा आहिनि, न ख़बर खुटे ई नथी। असीं वकील माण्हू वक़्त जो ख़्यालु करियूं, टाइम फलाणो, हिन ॻाल्हि जो वास्तो आहे ऐं हिन ॻाल्हि जो वास्तो कोन्हे। फाज़ल वटि जेकी आया से अॻिया, जेको माण्हू उन सां ईअं कंदो जीअं माण्हू कंहिं शहज़ादे सां ॻाल्हाए, माण्हू शल हुजे, मसइले वारो शल हुजे, ॾुखोयल शल हुजे, मज़लूम हुजे, पोइ भली वेठो किसा करे, दास्तान वेठो करे, न वरचिबो, न थकिबो, न बेज़ार थिबो, न झिणकिबो, न झट हणिबो, कुझु बि न। अरोड़ी आहे, जबल आहे, वेठो ॿुधे, मजाल आहे जो मशीनी तरीक़ो हुजे, मशीनी तरीक़ो हिकु बि न, क़ुर्बान थिबो। कॾहिं कॾहिं आउं बि कोन वेही सघंदो आहियां, घणी ॻाल्हि ड्रेग करे त आउं कोन ॿुधंदो आहियां। फाज़ल वटि किसा, पोइ फलाणो पुटु फलाणे जो, फलाणो वग़ैरह, अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं ऐं घणा किसा जेके ॿुधंदा आहिनि उन्हनि खे ऐब थी पवंदो आहे। उनखे अंग्रेज़ीअ में चवंदा आहिनि स्लाइड, यानी बेअहसास माण्हू, रुॻो एक्टिंग कंदो हुजे, दिलि में सचाई ज़रे जी बि न। फाज़ल 24 ई कलाक सचो, सेकंड में ईअं कोन लॻो त मशीन आन आहे, ऑटोमेटिक हले पई, सदाईं चहिरो चमके पियो, जेको चयाई थिए उहो वाक़ई महसूसु थिए पियो। ॻाल्हि ॿुधिबी, ॿढाड़ूं हणियो, ख़बरूं करे, गाॾीअ ते चढ़ियो, सिधो वञिबो उते जिते कमु हूंदो, ऐं टाइम ॾिबो 50 माण्हू घणा, पर वञिबो ज़रूरु। संभरी पवंदो, न वोट खपे, न इलेक्शन खपे, न गर्ज़ खपे, कुझु कोन खपे। ऑफिसरनि सां उते विड़ी पवंदो, गोड़ कंदो। मां चवंदो हुमांसि छा वञी फाज़िल, असांखे मसइला 5000 ॿिया ॿिया आहिनि, असांजा 45 लख दुश्मन, पर तूं ही मोर्चो खयो वेठो आहीं। पर चवंदो आया आहिनि त आउं जवाबु नथो ॾेई सघां, अदा फलाणो कमु गिलाऊं कंदा आहिनि त माण्हुनि ॾाढो तंग करे ॾिनो आहे, उते पिया खिलंदा, ॾंद पिया कढंदा, पर पोइ वेठा गिलाऊं कंदा त माण्हू छॾीनि ई कोन था, माण्हू फलाण अहिड़ा तहिड़ा माण्हू न। फाज़ल कॾहिं बि कोन पुछियो, हुन कॾहिं बि कोन चयो त माण्हू मूंखे कक था कनि, माण्हू मूंखे तंग था कनि, माण्हू बेज़ार था कनि, न, कॾहिं बि ईअं न चयाईं। सदाईं माण्हुनि जो ख़ैरु ख़्वाह, बाज़ारो, कुर्ब वारो, माण्हुनि जा कमु कंदड़, नंढड़ा कम बि कंदड़ त वॾा बि कमु कंदड़, इनक़िलाबी वसी डिघी नज़र वारा बि कमु करणु, नंढड़ा थोरा
एस्पिरो गोरीअ जेतिरो बि कमु करणु, हिकिड़ा वॾा डॉक्टर थींदा आहिनि त असां वॾा ऑपरेशन कंदा आहियूं, असांजो टाइम न ख़राबु कर, फलाणे माण्हूअ सां ॻाल्हाए, फलाणे खे गॾु वॾो मसइलो आहे, पोइ हल कंदासीं। उहे नंढड़ा कम आहिनि, मूंखे तंग न कर। फाज़ल हूंदो हो चोटीअ जो सर्जन ऐं डॉक्टर, पर फट बि पाण धोअंदो हो, पटी बि पाण कंदो हो, एस्पिरो बि पाण वठी ॾींदो हो, सुम्हारींदो बि पाण हो। फाज़ल में ॿिनि क़िस्मनि जूं तमामु घणियूं रिवायती क़िस्म जूं ख़ूबियूं हुयूं ऐं उहे वधीक गौर तलब हुयूं। उहो ही त माण्हूअ में जॾहिं के ख़ूबियूं हूंदियूं आहिनि, तॾहिं उहे ख़ूबियुनि वारा माण्हू पंहिंजनि ख़ूबियुनि ते एतिरो ख़ुशि हूंदा आहिनि जो हू नयूं ख़ूबियूं पिराइणु ज़रूरु न सम्झंदा आहिनि, ज़रूरी न सम्झंदा आहिनि। हेतिरियूं ख़ूबियूं आहिनि, हेतिरी मक़बूलियत आहे, हेतिरा माण्हू पुठियां आहिनि, राज पुठियां आहिनि, इंसान खे भला छा खपे? हेतिरा माण्हू आशिक, हेतिरा राज, जंहिंमें सुरखरू, जिते वञे उते फाज़िल, वधीक छा खपे? बसि हाणे गंज थिया, बसि ॿियो छा खपे? फाज़िल खे चयोसीं उहे ॻाल्हियूं सभु ठीकु आहिनि, ख़बरूं चारियूं ठीकु आहिनि, पर तोखे नज़रियो अचे ई कोन थो। नज़रियो न हूंदो बाक़ी छा? ही कुझु कोन्हे, हीअ रुगो 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात। ये माण्हुनि जो हुजूम, हिकिड़ा पिया ईंदा, ॿिया पिया वेंदा, उहे ख़बरूं चारूं पियूं थींदियूं, ईअं इनक़िलाब त कोन ईंदो। अमल जेको आहे, जंहिंजी रोशनाई आहे, नज़रियो, ॼाण, सम्झ, हेतिरा ॾींहं त पंहिंजा केतिरा माण्हू हुआ वीचारा पराई नज़रिए ते, पराई ॿोड़ ते, फलाणा खान धारिया माण्हू से नज़रियो ठाहींदा हुआ, पोइ उहे ॾींदा हुआ ऐं उहे रिंग मास्टर थी वेंदा हुआ, पोइ उहे पंहिंजा लीडर थी वेंदा हुआ, पोइ पाण उन्हनि जे पुठियां सिंधी माण्हू रुगो तोबिरा ॿधियो डोड़ंदा वतंदा हुआसीं, हू रुगो उठनि ते चढ़ियो हलंदा वतंदा हुआ ऐं रुगो आर्डर ॾींदा रहंदा हुआ। उहो धंधो केसीं ताईं हलंदो? पाण मारू माण्हू पंहिंजो नज़रियो ठाहियूं ऐं नज़रियो सम्झूं। फाज़िल खे चइबो वे मीटिंग में, त फाज़िल चवे त वञा थो बंदोबस्तु करणु, मानी थो पचायां, फलाणो कमु थो करियां, फलाणो थो करियां। अदा इहा ॻाल्हि कान्हे, ज़ाब्ते जो सुवालु आहे, डिसिप्लिन जो सुवालु आहे, छुड़वागी न हलंदी फाज़िल, डिसिप्लिन थींदो। आईंदा तूं मीटिंग मां चुरंदे बि केॾां न वेंदे। सही टाइम ते फाज़िल फर्मा बरदार इनक़िलाबी सिपाही थी वियो। हाणे किताब पढ़, किताब बि कीअं पढ़े? 3-4 दर्जा सिंधीअ जा पढ़ियल, उर्दूअ खे ॼाणे ई कोन, उर्दूअ खे सटूं ॾेई वेठो, हाणे थो असुलु नज़रियो पढ़े। इंसाफ़ आहिनि मीरनि जा जो मवालियुनि खे था मल विड़ाइनि। फाज़िल थो नज़रियादान थिए ऐं सिंध थी आज़ादु थिए, मुल्क में थो इनक़िलाब आणिजे। ॿेली मूंखां पढ़ियो कोन थो थिए। असीं झंग जा मारू माण्हू, थर जा माण्हू, ॿाहिराड़ियुनि में पे हलियासीं, माल चारियासीं, ॿनियुनि जा किसा कयासीं, नज़रिया बज़रिया, अवी ॼाणो अवां जो कमु ॼाणे। फाज़िल ईअं गाॾी कान हलंदी, उहे पंहिंजूं उस्तादियूं न कर, असां सां तोखे पढ़णो पवंदो ऐं नज़रियादान थियणो पवंदो। तूं फाज़िल अॻे ई आहीं, हाणे तूं आलिम थी, आलिम फाज़िल, तोखे आलिम फाज़िल थियणो पवंदो। चयाईं आलम शाह आहे, तूं ख़ुदि आलिम फाज़िल थी। दोस्तनि वठ कई, किताब 2-3 पढ़ियाई, जेलनि में हो त पढ़ंदो हो पियो, कॾहिं गुसाईंदो नटाईंदो हो, वरी पढ़ंदो हो। चयाईं नाविल बाविल पढ़ंदुसि ॿेली, नाविल फर्स्ट क्लास, पहाड़ों की बेटी, ॿिया फर्स्ट क्लास आलिशान नाविल खां सवाइ कमु की न थींदो, नाविल सभु पढ़िबा। माशाअल्लाह लॻूंसि था। वरी हैदराबाद में थी आयुसि सखर मां, सखर जॾहिं हुउसि मूंखे कढी छॾियनि ख़ैरपुर, पोइ वरी सखर, वरी हैदराबाद, त पाण कोन हो, वरी शायदि मोकिलियाऊं सखर। ईअं असांजी मटा सटा पिया कंदा हुआ। ओचितो वरी हैदराबाद में गॾियासीं त उते ॾिठुमि हू पढ़ियो वेठो आहे, हूंदा ई धरती रोशन हथ। केॾी महिल किताब फाज़िल लाइ कोन्हे, चयाईं किताब आंदा अथमि माज़ी के मज़ार,
मूसा से मार्क्स तक। ॿिया किताब मुआशिरे की तारीख़। चयोमांसि किताब गॾु कयो वेठो आहीं, पढ़िया अथई? चयाईं पढ़िया अथमि। फाज़िल ख़बरूं किसा वेठो करे राज्य माण्हुनि सां गॾु। असां वटि स्टडी क्लास हलंदा हुआ, क्लास में फाज़िल बाक़ाइदा तबसरो पियो करे। सची पची हीअ आलिम फाज़िल थी वियो आहे। पोइ चवंदो हो त मूं पढ़ियो आहे, जे बहस कंदे त बहस कंदुसि। नज़रिए ते बहस कंदासीं? हा बिल्कुलु नज़रिए ते बहस कंदुसि। फाज़िल पियो बहस करे, एतबार ई न पियो अचे त फाज़िल पियो ॻाल्हाए ऐं हेड़ियूं ॻाल्हियूं वेठो करे। पोइ त 2-3 साल कढी छॾियाऊं लाहौर। पोणा 3 साल वरी आयुसि त फाज़िल उन वक़्तु मच जेल में हो। वरी आयासीं हिते, फाज़िल ॻाल्हि ई ॿी, नज़रिएदान थी पियो। बाक़ाइदा डिसिप्लिन मूंखे चए वधीक पढ़ी कोन थो, मुतालियो कोन थो करी। आउं त मुतालियो करियां थो, तोखे हुनजी कहिड़ी ख़बर? आउं त पाण तोखे चवंदो आहियां त पढ़, पर तूं मूंखे वेठो नसीहतूं करी त पढ़ ऐं लिख। ख़ैर वरी मूं चयोमांसि त हाणे हीअं थियणु खपे, तूं आलिम फाज़िल थियो आहीं, पर आलिम फाज़िल रुॻो किताब कोन पढ़ंदा आहिनि, पर आलिम फाज़िल लिखंदा बि आहिनि। चयईं त लिखंदुसां कोन। चयोमांसि लिखंदे तूं कीअं न, तोखे लिखणो पवंदो। लिखण खां सवाइ कमु कोन थींदो, रुॻो पढ़ंदे किताब त मां उन मां कुझु कोन थींदो। सो लिखी आयो। फाज़िल डिसिप्लिन जो माण्हू हो, फौलादी क़िस्म जो डिसिप्लिन ज़ाब्तो हो। हुकुम तामील करे फाज़िल सां बहस त आहे ई कोन। बहस कहिड़ो, इनकलाब लाइ जेका ॻाल्हि ज़रूरी आहे उहा ज़ाब्ते में बि करणी आहे, अचे न अचे त बि करणी आहे। दिलजान जे समूरनि कुवतुनि सां ऐं ख़ुसूसन जेकी असां नथा चाहियूं से लिखी सिखी सघूं था। फ़ैसिले में 2-3 ॻाल्हियूं नथा ॼाणूं त असांखे सिखणियूं पवंदियूं, ऐं सिखंदासीं त ग़ुलाम ई रहंदासीं। सो लिखी वियो वॾो मज़मून 10-15 सिफ़नि जो। मूं पढ़ियो, उन में इलाही कचियूं ॻाल्हियूं हुयूं। का ॻाल्हि कान थी ठके, कंहिंजी टंग भॻल त कंहिंजी बांह भॻल। ॿियो सूरत ख़ती फाज़िल जी सदाई ग़लति। रड़ियूं करे बीह रहियासीं, पर फाज़िल हो जो अलाए छा लिखियो अथसि। सो पंहिंजी ॿोली लिखण जे करे सूरत ख़ती सदाई ग़लति उहो चई त ज़ुल्म थो करी, हिनखे कुझु त ठाहे, उहे गोल माकोड़ा कहिड़ा थो मारी। सो लिखी आयो 10 सिफ़ा। ख़ैर उन मां कटे सटे बाक़ी थोरा वञी बचा। उहो लाए किथे अटकायोसीं मिड़ई ज़रो। ॿिए भेरे अलाए छा ते चयोमांसि त फाज़िल लिख। सो चयईं त आउं लिखंदुसि बुंड, पर तूं उन मां ठाहींदे इटी। उहो वरी कीअं? सो चयईं त कंहिं माण्हूअ ॾिनो वॾो बुंड वाढे खे, त हिन मां ठाहे ॾे हर। सो वाढो को ॼट, सो उहो हर ठाहियईं कोन, फिटाए छॾियईं। सो चयईं त तो हर फिटाए छॾियो आहे, हाणे छा थींदो? वाढे चयो त हर थे ठाहियोसीं, उहो फिटी वियो, पोइ छा थो ठाहीं? उन मां का ॿी शइ ठाहियईं, उहा बि फिटी वई। पछाड़ीअ में चयईं त हाणे छा थो करीं? चयईं उन मां इटी था ठाहियूं। हेॾो वॾो ज़बरदस्त बुंड, उन मां तूं ठाहींदे इटी। सो माशा अल्लाह आउं लिखां थो, पर उन मां ठहंदी इटी। भला जे इटी ठही वञे त पोइ छा खपे? अहिड़ियूं 10-15 इटियूं गॾिजी वञनि त बुंड खे मारीनि। सो लिखियाईं ज़रूरु, पोइ नटाईंदो पियो, पर फाज़िल लिखणु शुरू कयो, ऐं आहिस्ते आहिस्ते मूंखे ख़बर पई त हीउ अहिड़ो ख़तरनाक माण्हू आहे जो जंहिं कम में हथु विझंदो उहो करे वेंदो। फाज़िल में ॿियूं बि ख़ूबियूं हुयूं। ज़हीन बला जो हो। फाज़िल में जेकी बि लियाक़तूं हुयूं उहे सभई इस्तेमालु करे ऐं उहो कमु कंदो हो, जंहिं लाइ चयो वियो आहे पाण में इनकलाब आण। फाज़िल उन्हनि तमामु थोरनि माण्हुनि मां हिकिड़ो हो जेके पाण में इनकलाब आणु ॼाणनि था। सही माना में जेकी हर फन मौला आहिनि, जेकी कुझु बि न ॼाणनि, उन्हनि खे घस ॾेखारिजे, हुकुम ॾिजे, रस्तो ॾेखारिजे, ऐं ॻाल्हि सम्झ में अचेनि वञेनि ऐं पक थिएनि त हीअ ॻाल्हि सही आहे, हू रस्तो ग़लति आहे। ईअं थियणु खपे, ऐं मुड़ुस माण्हूअ जो कमु आहे त ईअं करे। फाज़िल ईअं थियो। फाज़िल ॻाल्हि सम्झी माना कई, ऐं जे कई त सभिनी खां बहितर। पहिरीं थोरो थोरो करे, पोइ जो करण ते पियो, ऐं फाज़िल ॻाल्हि जे पुठियां पियो।
फाज़िल जो घणो अरसो बदीन में गुज़रियो, ॿाहिरि केॾांहुं कोन निकितो हो। उहो हैदराबाद, बदीन, ठटो ऐं मीरपुर ख़ासि वग़ैरह। फाज़िल तनज़ीम कजे। तनज़ीम जा पंहिंजा सभई साथी वेठा आहिनि, हज़ारे दोस्त आहिनि। तनज़ीम करियो, माण्हुनि खे लेक्चर बि ॾियणा आहिनि, पढ़ाइबो। ऐं कीअं पढ़ाईंदुसि? तुंहिंजो वारो आयो आहे, तूं लेक्चर कीअं कोन ॾींदे? ज़रूरु ॾियणो पवंदो। अबा फाज़िल लेक्चर वेठो ॾिए। अलाए कहिड़ो लेक्चर तनज़ीम ते? तव्हांजो फाज़िल 1983 ईस्वीअ में तनज़ीम करे ॾेखारी ऐं दुनिया दंग रहिजी वई। हणखण माण्हू हो, बटण दॿाइण जी देरि हुई। फाज़िल खे बटण दॿाइजे, हिन में अंदरि लियाकतूं हुयूं। फाज़िल लिखे पियो, हीअं थियणु खपे, हा थियणु खपे। फाज़िल में एतमाद ऐं यकीन जा बेपनाह ख़ज़ाना हुआ। फाज़िल खे अखि चिंभ में ख़बर पइजी वेंदी हुई त हीउ कमु भलो आहे, हीउ कमु ख़राबु आहे। उन लाइ वॾियूं अपीलूं ऐं डिघियूं ॻाल्हियूं करणियूं कोन पवंदियूं हुयूं। फाज़िल जीअं त हिकिड़े 500 हॉर्स पावर जी गाॾी हुजे, जंहिंजे बटण खे रुॻो दॿाइजे त ज़ूं करे स्टार्ट थी पवे। सो फाज़िल खे रुॻो ॻाल्हि सम्झाइण जी देरि हुई। गाॾीअ में वेठा आहियूं। अबा हीअ ॻाल्हि थियण वारी आहे, हीअं न थिए। अच्छा हीअं थींदो, हीअं थींदो, ठीकु, अच्छा थियणु खपे। बाक़ी के तफ़सील उन में खुटल आहिनि त उहे फाज़िल पाण ॿुधाईंदो त हीअं बि थींदो, हूअं बि थींदो। कहिड़ी ॻाल्हि? कुझु कोन्हे, को मसइलो ई कोन्हे। अमीर रुॻो हिन ॻाल्हि खे वठो त सभु थी वेंदो, मसइलो ई कोन्हे। फाज़िल लाइ पोइ ते हटणु कुझु कोन्हे। मुड़ुसु माण्हू पोइ ते कीअं हटंदो? उन में बेउसूली पणी कान थींदी ऐं नामुड़सी कान थींदी। पोइ ते कीअं हटिजे? पोइ वरी उन ते उहा ॻाल्हि ॿोल थी, लेक्चर थिया। मुड़ुस पोइ ते हटनि ऐं पंहिंजे वक़्त ऐं जाइ ते अॻिते वधनि, हालतुनि खे ॾिसी अॻिते वधनि। फाज़िल सम्झी? हा बिल्कुलु सही। फाज़िल लेक्चर ॾींदो हो ऐं फाज़िल जा लेक्चर ॿुधंदो हुउसि। मूं त ॻाल्हाइण ई छॾे ॾिनो ऐं कई दफ़ा मूंखे महसूसु थियो त असांजो किताबी इल्मु आहे ॻाल्हि करण जो। किन किन हालतुनि में त सुठी ॻाल्हि करे वेंदो हो, पर मूं ॾिठो त फाज़िल जॾहिं जंहिं लेवल ते, जंहिं सतह ते, जंहिं रवानीअ सां, जंहिं जूलान सां माण्हूअ खे सम्झाए ऐं तालीम ॾिए थो, उन मंज़िल ते कॾहिं कॾहिं पहुचणु पढ़ियल माण्हूअ जो कमु कोन्हे। ॾिसंदे ॾिसंदे हिकिड़ो माण्हू विॼ जो टुकड़ो बणिजी वियो आहे, जंहिंमें गुण अलाए किथे लिकियल हुआ, उहे निकिरी ॿाहिरि निर्वार थिया आहिनि। उहे माण्हू हाणे उभामनि पिया, पलटी पालूट थी ॿाहिरि निकिता आहिनि। जेको माण्हू गॾिजी फाज़िल साहिबु, अड़े फाज़िल साहिबु, साफ़ियुनि जी जिदोजहद थी। मूंखे पहिरीं डपु हो त असीं सिंधी माण्हू, मतिलबु त जेको सिंधी माण्हुनि में आहे, रुॻो ॾुख, रुॻो शिकायतूं, रुॻो ओछगारूं, असां सां ज़ुल्म थी वियो, फलाणो थी वियो, फलाणो थी वियो। अबा हाणे कुझु करियूं? फलाणो हरामी आहे, फलाणो हरामी आहे, बसि ठहियो। कुझु करण जी ॻाल्हि न, रुॻो शिकायतूं। अॻे त माण्हू ज़िंदगीअ मां बेज़ार थिया त रुॻो शिकायतूं करणु शुरू कयऊं ऐं चयऊं त मियां उहे फॾाई छॾे ॾियो। पर पोइ शिकायतूं करणु शुरू कयऊं, पर शिकायतुनि जो बंदोबस्तु कीअं कजे ऐं छा कजे, उहो मसइलो हो। असीं पंहिंजी पर में घर अंदरि रहण ते रहूं त ॿियनि माण्हुनि सां लाॻापा रखण जी ॻाल्हि मुहाड़ कंहिंसां कंदासीं। ॿियनि माण्हुनि सां लाॻापा रखण जी ॻाल्हि मुहाड़ कंहिंसां कंदासीं। पर साफ़िन वारी जिदोजहद में फाज़िल अॻे ई जेल में हो। साफ़िन वारी जिदोजहद पोइ थी। हुन जिदोजहद खां पोइ आउं कोइटा वियुसि त उते आउं परेशान हुउसि त कोइटा में मुंहिंजा एतिरा वाक़ुफ़ कोन्हनि। हिकिड़ो ख़ैर बख़्श मरी, उहो बि शायदि कोन हो, लंदन वियल हो। ख़ैर जेकी वाक़ुफ़ हुआसीं पहुता। उन्हनि मां हिकिड़े खे चयुमि त अहिड़ो को सेबतो माण्हू आहे जंहिंसां कचहरी कयां? उते मूंखे गॾियो सहाफ़ी, नालो हींअर मूंखे कोन थो अचे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मैं आपके इस्तकबाल के लिए आया हूँ। फाज़िल साहब कैसे हैं? फाज़िल खे तूं कीअं सुञाणी? फाज़िल मूंसां गॾु जेल में हो। ही त माण्हू आहिनि जेके साहिब आहिनि, इल्म जा साहिब। शुरफ़ाए फाज़िल मिसकीन माण्हू, शुरफ़ा फाज़िल मिसकीन माण्हू, असीं ॼट माण्हू ॿहराड़ीअ जा। ही असां सां ठहे कीअं थो? साईं फाज़िल ऐसा नफ़ीस आदमी, ऐसा प्यारा आदमी, ऐसा महबूब आदमी। मूं सम्झो ॻाल्हियूं थो करे। ऐं 6 ॾींहं उते हुयुसि ऐं 6 ॾींहं उहो माण्हू
हथ ॿधी मूंसां गॾु बीठो, मुंहिंजो सेक्रेटरी थी पियो हलियो। हिन मुंहिंजनि समूरनि मुलाक़ातुनि जो इंतज़ाम उन पे कयो। हुन मुंहिंजी मेज़बानीअ जा फ़र्ज़ अंजाम ॾिना। प्रेस कॉन्फ्रेंस मुंहिंजी का बि मिस कोन थी। प्रेस कॉन्फ्रेंस मुंहिंजी का बि मिस कोन थिए कयाई। MRD में वियासीं, ख्वाजा ख़ैरुद्दीन फाज़िल साहब, मलिक क़ासिम फाज़िल साहब, महराज फाज़िल साहब, कई माण्हू जेके मूंखां बेज़ार हुआ। ख़्वाहिश हूंदी आहे त आउं नालो नामूस पैदा करियां। हर माण्हू नफ़्सियाती तरह ईअं कंदो आहे त मुंहिंजो नालो अचे। फाज़िल कॾहिं ईअं कोन कयो। उहा शइ ॼण त हिन जे बदन में हुई ई कान त को आउं अॻभरो थियां, ऐं हू सदा ई अॻभरो रहियो आहे। उहा ॻाल्हि हिन जे दिलि में न हुई त को आउं अॻभरो हुजां, मुंहिंजो को नालो अख़बारनि में अचे, न, बिल्कुलु न। माहवार तारीख़, फ़रवरी 1987 ईस्वी।